दोस्तों ये अॼोको मुंहिंजो जेको वीडियो आहे उहो वीडियो अॼु तव्हांजी तमामु घणी रहनुमाई कंदो। हिकिड़ो बिज़नेसमैन हुयो जंहिंजी फैक्ट्री हुई, 200-300 माण्हू हुन फैक्ट्री में कमु कंदा हुया। वॾो माण्हू हुयो। उन हिकिड़ी राति ख़्वाबु ॾिठो त उनखे को शख़्स हुकुम थो करे त तुंहिंजे फैक्ट्री जे साम्हूं रोड जे परे पासे हिकिड़ो फ्रूट वारो बीठो आहे त उनखे उमिरो कराए। छिरक भरे जाॻियो, सोचई त को ख़्वाबु ई हुयो, वरी सुम्ही पियो। सुबुह जो फैक्ट्री आयो त जॾहिं फैक्ट्री जे गेट खां क्रॉस थियणु लॻो त ॾिसंदो बि वञे पियो त ॾिसां त उहो फ्रूट वारो आहे या न। ॾिठई त वाक़ई फ्रूट वारो बि हिकिड़ो बीठो आहे। वरी ॿी राति थी, वरी बि हिनखे सेम उहो ई ख़्वाबु आयो त को शख़्स अची हिनखे हुकुम थो करे तुंहिंजे फैक्ट्री जे गेट जे साम्हूं जेको फ्रूट वारो बीठो आहे उनखे उमिरो कराए। बहरहाल हिन उन ख़्वाब ते बि घणो तवजो न ॾिनो। आख़िर टी राति थी त हिनखे सेम उहो ई ख़्वाबु वरी ॾिसण में आयो त हिनखे सख़्ती सां हुकुम थो थिए त तुंहिंजे फैक्ट्री जे गेट जे आम्हूं साम्हूं रोड जे परे पासे जेको फ्रूट वारो बीठो आहे उनखे उमिरो कराए। हीउ छिरक भरे जाॻियो, हे सॼो पघर थी वियो, पाणी पीतई, लाइट ॿारी। सुबुह थी, हिनखे कुझु सम्झ में न पियो अचे। हीउ वियो हिकिड़े बुज़ुर्ग वटि, उनखे वञी पंहिंजे 3 रातिनि वारो ख़्वाबु सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। उन हिनखे चयो त तूं जल्दी में इन माण्हूअ खे उमिरो कराए। हीउ फैक्ट्री आयो, फैक्ट्री जे हिकिड़े मुलाज़िम खे उन फ्रूट वारे ॾे मोकिलियईं। उन सां सॼी हक़ीक़त करे उनखे चयईं त हिनखे वञी मञराए अचु, उनखे ॿुधाए अचु। उहो मुलाज़िम आयो सिधो फ्रूट वारे वटि। फ्रूट वारे खे चयईं त मूंखे सेठ मोकिलियो आहे, तुंहिंजे नाले चए थो त मां तोखे उमिरो करायां। उहो मुस्कुरायो। हुन चयो त मां ज़िंदगी में अलाह जो कॾहिं फ़र्ज़ु पूरो न कयो, जेका निमाज़ आहे मां उहो बि न पढ़ंदो आहियां, गफ़लत में आहियां, ऐं मुंहिंजो कहिड़ो अहिड़ो सुठो अमाल आहे जेको माना उनखे हुकुम थियो आहे त हिनखे उमिरो कराए। बहरहाल उन हिन ॾे ध्यानु न कयो। आख़िर फैक्ट्री वारो पाण उन फ्रूट वारे ॾे आयो, हिनखे मञराई त तव्हां मूंसां उमिरे ते हलो, तव्हांजो सॼो ख़र्चु मां खणंदुसि। फ्रूट वारे चयो साईं मां ग़रीब आहियां, मां फ्रूट हिते खपाए शाम जो पंहिंजे बचनि खे रोज़गार ॾींदो आहियां, शर्त इहो आहे त मुंहिंजे बचनि खे रोज़गार तूं ॾींदे। हुन चयो ठीकु आहे, बिल्कुलु मां ॾींदुसि। हुन हिन जो राशन वाशन जो बंदोबस्तु कयो। ही विया ॿई उमिरे ते। उते पहुता। अहराम ॿधण खां पोइ जेके बि उमिरे जा जेके फ़राइज़ हुया उहे हिननि सरअंजाम ॾिना। निमाज़ूं हिननि पढ़ियूं, पंहिंजो मथो कूड़ायो ऐं सफ़ा मरवा ते जेके घुम थींदी आहे, बहरहाल हिननि उमिरो कयो। हीउ उमिरे मां फ़ारिग़ थी जॾहिं वापसि अचणु लॻा त उन फ्रूट वारे हिन सेठ खे चयो, पोइ हिते हर हर ॾिसंदो पियो अचे काबतुल्ला शरीफ़ ॾे। त उनखे चयईं त साईं मां बरक़ात नफ़िल पढ़ंदुसि। सेठ चयो मूंखे एतिराज़ न आहे, भली पढ़, मां विहां थो 2 मिंट। हुन सोचियो त शायदि कॾहिं मुंहिंजो वरी अचणु थिए या न थिए। हिन ज़िंदगीअ में मूंखे पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो जेको मां उमिरो कयो, शायदि ज़िंदगी में वरी मौक़ो मिले या न मिले, मूंखे बरक़ात नफ़िल हर हाल में मुंहिंजी दिलि थी चवे त मां पढ़ां। बरक़ात नफ़िल पढ़ण लाइ जॾहिं हू निमाज़ ते बीठो, पहिरियों सजदो कयईं, ॿियो सजदो कयईं, त हिन जो सजदो जेको त उहो तमामु डिघो थी वियो, तमामु डिघो थी वियो, जेको सेठ अची पोयां हिनखे आवाज़ु ॾिनो, पर उहो फ्रूट वारो अञा बि उन सजदे में हुयो। आख़िर उन सेठ हिन जी जॾहिं चुरपुर न ॾिठी त हिनखे हथु वठी लोॾियईं त उहो किरी पियो, उनजो दम परवाज़ थी वियो, फौत थियल हुयो। उन फैक्ट्री वारे सेठ खे ॾाढो ॾुख थियो त हीउ कहिड़े क़िस्म जो ख़्वाबु हुयो, मां हिनखे हिते आंदो ऐं हिन जो मौत अहिड़ी हालत में थियो। बहरहाल उनखे ॾुख बि ॾाढो थियो ऐं चयईं त काश अहिड़ो मौत मुंहिंजो बि हुजी आहे। मूंखे अलाह पाक जो सभु गंजा ग़मगीन थी जन्नतुल बक़िया में उनजी जॻह थी। उनखे उते दफ़न कयो वियो। वापसि आयो त उनजे घर वारनि खे ॿुधाईं कि उते फौत थी वियो। उन जूं तस्वीरूं वग़ैरह पंहिंजे घर वारनि खे ॾिनई ऐं उन्हनि जी कुझु मदद बि कई।
सेठ चयो त मां ॿीहर तव्हांजे घर वरी ईंदुसि। सेठ जॾहिं ॿीहर उन फ्रूट वारे जे घर आयो त कुझु सामान, कुझु सब्जियूं, कुझु फ्रूट वग़ैरह वठी आयो, हिननि खे अची ॾिनई। फ्रूट वारी जी घरवारी खां सेठ पुछा कई त तुंहिंजो मुड़ुसु आख़िर अहिड़ो कहिड़ो अमल कंदो हो जो सॼी ज़िंदगी उन निमाज़ बि चओ था न पढ़ी ऐं उन जो मौत काबतुल्ला शरीफ़ में थियो ऐं सजदे जी हालत में। उन जी घरवारी चयो त हू त अहिड़ो को बि अमल न कंदो हुयो, मिस्कीन हुयो, उन जो हथु घणो चयो कोन कंदो हुयो, सिर्फ़ु एतिरो कमाईंदो हुयो बचनि खे पालींदो हुयो। पर हिकिड़ो अमल उहो कंदो हुयो जो असांजे पाड़े में 5-6 यतीम ॿार हुया, उन्हनि जो अलाह खां सवाइ केर बि कोन हो। ही सदाईं जेको बि पंहिंजे ॿारनि जे लाइ आणींदो हो त उन्हनि जे लाइ बि आणींदो हुयो, अलॻि थैली आणे उन्हनि जे दरवाज़े ते रखी उन्हनि खे आवाज़ ॾेई चवंदो हो त सामान पियो अथव दरवाज़े ते खणो। उन जी घरवारी ॿुधायो त मां पंहिंजे मुड़ुस खे चयो त घटि में घटि तूं उन्हनि खे हथ में त का शइ ॾे न। त मुंहिंजे मुड़ुस ॻाल्हि कई त मां उन्हनि खे शर्मसार ॾिसणु नथो चाहियां ऐं मां पाण जेका शइ उन्हनि खे ॾियां थो त उन में मतां मुंहिंजे दिलि में को फ़ख़ुरु पैदा थिए त मां बि कंहिंखे ॾियां थो। इन जे करे मां उन्हनि खे ॾिठे बग़ैर उन जे दरवाज़े ते सामान रखी मोटी ईंदो आहियां। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ु थो मिले त अलाह पाक जो सुबुह खां वठी शाम ताईं केतिरियूं नेमतूं हूंदियूं आहिनि। इंसानु केतिरो खाए थो, पाए थो, घुमे थो, फिरे थो, पर असां इंसान अगरि उन्हनि मां थोरो कुझु कढी बि अगरि कंहिं यतीम ॿार जो, कंहिं मिसकीन जो मदद कयूं त शायदि अलाह पाक उन जो अजुर एतिरो बुलंद लिखी छॾींदो जो शायदि उन जो मौत बि अहिड़ो ज़बरदस्त थींदो ऐं सुठी जॻह ते थींदो। इंसान खे त हिकु ॾींहुं ही जान छॾिणो आहे, पर बहितर इहो थींदो त माण्हू सुठे तरीक़े सां छॾे जीअं वाह बि थिए। मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। जेके मिसकीन आहिनि ओड़े पाड़े जा, उन्हनि जी मदद ॾांहुं हथु वधाईंदा कयो त अलाह पाक सदाईं तव्हांजे हथनि में बरकत विझंदो ऐं तव्हां गंज खाईंदो वेंदो। आमीन।